अस्सलाम वालेकुम दोस्तों, भली आया भला पिरी भला थिया नसीब। सब खां पहिरियों मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो, सिकंदर सेठार ऑफिशियल। हलो त दोस्तों, तव्हांखे हिकु नई ख़ुशख़बरी ॿुधायूं। जेको सिंधी गीतनि जो शहंशाह आहे शमन अली मीराली साहब जो न्यू एल्बम 2024 जो SM प्रोडक्शन में तमामु जल्दी रिलीज़ थियण वारो आहे। ऐं उमेद था कयूं हीअ वीडियो दोस्तनि खे ज़रूरु पसंदि अची वेंदी ऐं मुंहिंजे वीडियो खे लाइक ऐं शेयर कंदा ऐं मुंहिंजी हर वीडियो तव्हां वटि पहुचंदी आहे ऐं उहा मुंहिंजी वीडियो ज़रूरु तव्हां ॾिसंदा कयो ऐं तव्हांखे तमामु मज़ो बि अची वेंदो। ऐं मुंहिंजो हीअ यूट्यूब जेको चैनल आहे हीअ फ़नी वीडियो हिसाब सां आहे, हीअ पंहिंजो कल्चर जेको वीडियो हिसाब ठाहियो आहे, हीअ पंहिंजे दोस्तनि सां ऐं भाइरनि सां जेके ठाहींदा आहियूं असां वीडियो उहे बि तव्हां ज़रूरु ॾिसंदा। ऐं हलो त असां ॿुधाईंदा शमन अली मीराली साहब जो न्यू एल्बम जी सिलेक्शन मुकमल थी चुकी आहे, तमामु जल्दी रिलीज़ थियण वारो आहे SM प्रोडक्शन यूट्यूब चैनल ते। ऐं बसि थोरो इंतज़ारु कजो। ऐं मीराली साहब जो जेको न्यू एल्बम आहे धमाकेदार एल्बम आहे, तमामु बेस्ट एल्बम आहे ऐं हीअ एल्बम दिलनि वटि राज कंदो। हिन एल्बम में काफ़ी महिनत थियल आहे मीराली साहब जी। हिन जी सिलेक्शन खई आहे साईं रियाज़ अली मीराली साहब, ज़ुल्फ़कार घोटो ऐं ज़ुल्फ़कार वंगी वहीद अकड़ो ऐं काफ़ी जेके शाइर आहिनि हिन एल्बम में मौजूदु आहिनि। इनाम मीराली, बशीर पांवर थियो, देशी नज़ीर मज़ारी थियो ऐं काफ़ी जेके कुझु शाइर आहिनि जंहिंजा मूंखे नाला हींअर यादि कोन आहिनि ऐं उहे बि हिन में शाइर मौजूदु आहिनि एल्बम में। हीअ एल्बम सभ खां बेस्ट एल्बम ईंदो बसि 2024 जो। बसि थोरो इंतज़ारु करणु न विसारिजो ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदो ऐं शेयर कंदो। हलो त तमामु जल्दी नई वीडियो सां फ़नी सां गॾु मिलंदासीं। तमामु जल्दी ख़ुशख़बरी स्वागत से करेंगे सबका स्वागत।